सदा साईं यो नवों सूबेदार सिकंदर मुजन जी कमदारी थो करे। सॼी दुनिया खे ख़बर आहे त पीर एहसान रेशम ऐं लौंग खे इन्ही मुजन अगवा करे त जीअं वो रेशम सां शादी करे सॼी मिल्कियत कब्ज़ो करे सके। बहादुर खान मां ॻाल्हि खे चङी चिट्ठी तरह समझा थो, पर ॻाल्हि हिते अञा ख़तम नथी थिए। यो मुजन वेचारी रेशम सां जबरदस्ती शादी करे सॼी मिल्कियत भॻाइण थो चाहे। जॾहिं न बेचारी रेशम सां यो मुजन जबरदस्ती शादी कंदो त पोइ ख़बर अथई बहादुर सॼी मिल्कियत इन मुजन जी थी वेंदी, मुजन जी। ऐं उन खां केरु पुछण वारो बि न हूंदो। सदा साईं यो नओं सूबेदार मुजन जी पासदारी थो करे। मूंखे त लॻे थो त शायदि हाणे पीर एहसान जो पाप भी बंद थी। बहादुर खान अञा ही शाह ज़मान खान जीअरो वेठो आहे। जेसि ताईं मुंहिंजी सिसीअ में साह तेसि ताईं न मुजन खे मां मिल्कियत भॻाइण न ॾींदुसि। निड़ीअ ते लत ॾींदोसांसि हिन मुजन खे। समझे छा तो पंहिंजो पाण खे इहो? ख़्वार ऐं ख़राब कंदुसि हिन मुजन खे। ज़माने वारनि खे हुनजो असुल चेहरो ॾेखारींदुसि त इहो पीर मुजन असुल में छा आहे। भारत जेको हो पीर करामत ढोंगी, ही वरी हुन खां ॿियो मथे आयो आहे ढोंग रचाइण जे लाइ। बहादुर खान थी रहियो पीर एहसान जेकॾहिं हू जीअरो आहे, अलाह कंदो त हुनखे बि बाज़ियाब जल्द कराए वठंदासीं। मूं लाइ को हुकुम है काम हुजे त मां हाज़िर आहियां। बहादुर पीर एहसान तुझो भी दोस्त आ, तुझो भी यार आ। तव्हां पाण में बिल्कुलु भाइरनि वांगुरु हीअं आहियो जे जंजीर कड़े मंझि कड़ो हूंदो आहे। दोस्त दोस्त जे कॾहिं कमु ईंदो। इन ॾुखे वक़्त में तूं हुन जे कमु अचु, हू बि तुंहिंजे कमु आयो आहे, मां बि हुन जे कमु अचां पियो। हर जॻह ते छापा हणायां पियो। किथों न किथों पीर एहसान बाज़ियाब थींदो। कुझु तूं कर, कुझु मां थो कयां। ठीकु आहे सरदार साईं, मां बि पंहिंजे तरीक़े सां कोशिश कयां थो। चङो सरदार साईं, मां हाणे हलां थो। ठीकु आहे बहादुर खान। जी बहादुर। तू हिते छो आयो आई? तू मुंहिंजी ख़ुशियुनि जो कातिल आहीं। निकिरी वञे था। रुगो ख़ुशियुनि जो न रेशम बेगम, न। मां कातिल आहियां तुंहिंजी एहसासनि जो, जज़्बनि जो, तुंहिंजे लौंग जो, तुंहिंजे पीर एहसान जो, ऐं हा इन्हनि ॿिन्हिनि खे मारण जो। मूं पक्को प्रोग्राम ठाहे छॾियो आहे ऐं हाणे वारो तुंहिंजो आहे। न न, तू ईअं नथो करे सघीं। छो नथो ईअं करे सघां? चरी पैसनि ऐं मिल्कियत जे लाइ ऐं पंहिंजे पाण खे बि विकिणी सघां थो। न न पीर मुजन, न। ही माल ऐं मिल्कियत सभु तूं खणी वञ। मूंखे लोंग खे सिर्फ़ रुगो वञण ॾे। पीर मुजन, मूंखे त आज़ाद कर। मां ऐं लोंग ही मुल्क छॾे हलिया वेंदासीं। तोखे की छॾींदुसि? तूं त मुंहिंजो चेकबुक आहीं। मां तोसां निकाह कंदुसि ऐं पोइ कानूनी ऐं अख़लाक़ी तरह सॼी मिल्कियत मुंहिंजी थी वेंदी, मुंहिंजी। छो त अचानक तोखे दिलि जो दौरो पवंदो ऐं तूं मरी वेंदी आहे। मां तोसां हरगिज़ शादी न कंदसि ऐं मुंहिंजो बि तोसां ज़िद आहे। ऐं मां तोसां शादी ज़रूर कंदसि ऐं शादी करे पोइ तोखे मारे छॾींदसि। इहो बि मुंहिंजो तोसां ज़िद आहे। तयारी करे छॾ। ज़ालिमो, कहारियो मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मूंखे हिते जी हरू भरू ज़ुल्म करे क़ैद कयो अथव।
अरे शादी वारे ॾींहुं मूंखे ऋण में रोलियो अथव। वीर करामत के छॾे वञी वीर अहसान जा पेर पकड़िया न अचो न पंहिंजे पीर खे अॼु छॾाए थो वञई त ॾिसां सही तुंहिंजे पीर अहसान खे। लॻो फ़क़ीर मूं तुंहिंजे लाइ हिकिड़ो शींहं धारियो आहे शींहं ॾिसणो त ॾिसी छॾे इहो तुंहिंजो बूटियूं बूटियूं करे छॾींदो बूटियूं बूटियूं पोइ तोखे ख़बर पवंदी त नबू कमदार छा हो ऐं छा आहे। हा मुझे पुत ते टिंडू चढ़लू न इन करे तोखे इन शींहं जे हवाले कयो थो वञा। कमदार नबू तोखे अल्लाह साईं जो वास्तो आहे मूंखे आज़ाद कर। लॻ फ़क़ीर अल्लाह जा वास्ता न ॾे मूं बि घणे तव्हांखे अल्लाह जा वास्ता ॾिना तव्हां मुंहिंजी हिकु न ॿुधी मूंखे शैतान चयो शैतान अॼु शैतान तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। ऐं ॿियो त पीर मौजर तुंहिंजे मारण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अॼु राति माई रेशमा जो पीर मौजर जो निकाह हुआ। तुझी मासात तुझी जगह चाहे तो मुझी मासात है ना उनके जो अज रात निकाह थई जको कुछ कहणो थे करे ॾेखार। न कमदार नबू इहे न कर मूंखे न के तमाम आज़ाद करियो। रेशम मुंहिंजी मासात आहे उन सां मूं सां एॾो ज़ुल्म न करियो। लॻ फ़क़ीर मौत का सवाब तोखे कुछ भी न मिलंदो कुछ भी न छो त तो पीर करामत जे बेवा में क्यों जो पीर मौजन तोखे उफत मारण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे बस। आऊं हिन खे चई थो वञा अॼु राति हिन ॿूटियूं ॿूटियूं करे छॾिजो देर कयव या कुझु न कयव न तव्हां जूं ॿूटियूं आऊं अची कंदुसि याद करे छॾिजो। चइजे नहीं पर फिलहाल छॾियो थो वञे हिननि खे चयो थो वञा न त पोइ हिननि जा बि लाह पटे छॾींदुसि। ठीकु आहे होशियारु अचो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो करे वात पटियो पियो थी हल अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे बस करे वात पटियो पियो थी ॿुधाए हालत माण्हुनि जे खाने में आया मूंखे पेके जे जुदाई मारे वेंदो आहे तुंहिंजो वात पटियो पियो आहे। शुक्र कर दी बसरा शुक्र कर जो तुझी पेके में जान छुटी आहे। ओ अदा कबूतर मां पेके को सवा अकेली पीर मुंजण वटि कीअं रही सघंदसि मां पेके को सवा। इन ॾिठ पुटीअ बेबीअ जे हवाले कीअं कया मां पंहिंजे पेके खे मुंहिंजे अंदर वेठा पवण तू इहो सोच तू कुर्बानी थी जी कुर्बानी इन रेशम खे पीर एहसान खे ऐं लौंग फ़कीर खे ॻोल्हण लाइ तू कुर्बानी थी जी इन रोशनी जे चवण ते बेगे खां तो जुदाई अख्तियार कई आहे। अल्लाह करे हिन राह रबानीअ जे सदको पीर मुंजन मूंखे हवेलीअ में न रहाए त मां मोटी वञी पंहिंजे बेगे सां मिला इन भितरीअ खे करमो कुटरायो।
आदि बसरा बेगे तो के छड़ियो न तू भी बेगे के छड़े दे अरे निभागाओ छाछो तो छोटा रो असा पंजन सूरनी अज मुंह मेरा ही निभागा लगायो आ रो छाजे लादा चिपकायो ना तो मुझे पुत्र ते टिंडन थी चलने हो कमदार नबू मगे बेगे घर में कढी छड़ियो उन बिंदरी बेबी के घर में अख नाडो वेहारियो बैठो आ इने बेगे बिंदरी जे चवण ते मुखे अधे कबूतर के घर में धिक्का नहीं कढियो आ बेगे आदि बसरा के चो निकर मुझे घर आई तो के तलाक मिली वेंदी वो मुखे भी गैरत आई माचे मास हाने जो हाने हल तुझे पेट पलजियो बई जना अचो मुसा पीर मौजन दे आऊं थो अचो लाव दादाजुल बेड़ा पार थींदा अचो बस बे कर हाने हले तो बस कर बात सुनी सा अतनी से बस जवारी भौकनो अरे हल्लो भी खड़ी न पा अचो बनबो हेलो तू छाती समझे मेरा पीर मुंजन माई बसरा के पाण वट रखंदो किथे उन के इया खबर न पेजी वने त माई बसरा साजे राज जी आहे रोशनी तू मासी बसरा के ना सुञाणे ही न उहा वडी चालाक औरत आहे वो चंगन भलन के बोल बुधाई नी बेवकूफ बनाई विंदी आ दिस जाए बसरा के त पांजी बानी करे यो पीर मुंजन जरूर रखंदो जे कदे माई बसरा पीर मुंजन जो एतमाद हासिल करे वई त पोए असा पेंजो मकसद जरूर हासिल कंदासे मां रेशम के उता के भी हाल में कढंदस मुखे त इन गाल जी गणती आ त इन पीर मुंजन रेशम साले केड़ो हाल कयो हुंदो आहे त जालिम जे हथ में पर अल्लाह सही खैर कंदो रेशम हर हाल में सही हुंदी मेरा अल्लाह सही मां हमेशा चंगाई जी उम्मीद रखण घुर्जे रोशनी मां हाणे हलां थी छो त मुखे दिलावर सां मिलणो आ ऐं उन सां मिली उन के सजी गाल बुधाइणी आ त मासी बसरा के असां जासूसी लाए मोकलियो आ मेरा ठीक आहे तू भली वन चंगो हेलो साजिद छा हाल आहे समझ में नथो अचे त पीर असां जे सां मदद कीअं कयो इन पीर मुंजन सॼी फिल्म असांजे गिचीअ में विझी छॾी आहे सॼे तरह खे ख़बर आहे सॼे तरह खे ख़बर आहे त लौंग फ़क़ीर खे ऐं पीर अहसान खे पीर मुंजन अगवा करायो आहे पीर मुंजन सॼो केस तव्हांजे गिचीअ में विझी छॾियो आहे तव्हांजे गिचीअ में ऐं असां हुन जे कूड़ खे पथरो भी नथा करे सघूं बाबल साईं तव्हां परेशान न थियो केस असां ते आ मों असां पाण ॾींदासीं छो त ये जेल असांखे ॾिठल आहिनि हाँ सरदार साईं असां के पुलिस जी परवाह ही ना है यो कूड़ आखिर केस ताईं हलंदो पर सुभाणे क़िस्मत असांजी हूंदी ईंदड़ वक्त असांजो हूंदो सरदार साईं ॻाल्हि इहा न आहे दिलावर न आहे इहा ॻाल्हि ॻाल्हि इहा आहे त पीर अहसान वीचारो मुसीबत में आहे ऐं हिन वीचारे खे असां मदद बि नथा करे सघूं कुझु बि नथा करे सघूं हुन वीचारे जे लाइ ॾोही फरियादी थी वेही रहियो आहे ऐं फरियादी मुजरिम बणिजी वियो आहे हाणे हिन भाॼीअ खे कीअं पलटिजे इहो सोचो छा करणो आहे इहो सोचो पुलिस मुजरिम जी कमदारी पई करे ऐं असां चुप करे तमाशो पिया ॾिसूं चुप करे तमाशो पिया ॾिसूं पुलिस धुर बणिजी वई आहे धुर कुझु ॻाल्हि खे सम्झो बाबल साईं इहा जेका उल्टी बाज़ी आहे न इन्हे के सिद्धो करण हाशिम के चंगी तरह ईंदो आहे हाशिम मूंखे खोले खोले ॿुधाए हुन बाज़ीअ खे
उल्टी बाज़ी के सिधी तरीके सां कीअं कंदे मूंखे ॿुधाए। बबल साईं तव्हां हीअं कयो जो पंहिंजी ताक़त लॻाए इन राशि सूबेदार के घर विहारे के ईमानदार सूबेदार के टूटी वठी दियो। ॾाढो ॾुखियो मसलो आहे हाशिम। इहो पीर मुजन थोरो घणो असर रुसूख रखे थो। पुलिस हुनजे चंबे में आहे। पुलिस थुर आहे, हुनजो चवण वठे थी। कुझु बि नथो मालूम। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे कीअं कजे कीअं न कजे। तूं ॿुधाए हाशिम। मूंखे जेकॾहिं थोरो घणो सम्झ में थो अचे न त हुन कूड़ खे सच जो लिबास पारायो आहे ऐं माण्हुनि खे धोखो पियो ॾे। कूड़ खे पथिरो करण जे लाइ असांखे वॾी जाखोड़ करणी पवंदी। सरदार साईं तव्हां सब्र कयो, असां महिनत कंदासीं, हिन कूड़ खे पथिरो कंदासीं। सरदार शाहजहान के ताकत न आहे जो मुजन ज़ाकियूं मिलाए सघे। हाणे पेसान साईं खे ॻोल्हे, पर हाणे सॼी उमिरि शाहजहान खे असां जी मिट्टी बि कोन लभंदी। हा, यथो लुड़ जान छुटी। मुजन साईं मुराद भॼी वियो आहे। घणे ॻोल्हण जे बावजूद बि लभ ई कोन थो। हाशिम दिलावर सां गॾु मुराद ते बि केस दाख़िल करायो आहे पीर अहसान जो। हाणे कम सूबेदार सिकंदर जो आहे। पाण ई सूबेदार सिकंदर मुल्क खे टांडा ॾींदो। मुजन साईं जो ख़ैर बाबा ए भई वठी आवां। ॾिसो साईं, ॾिसण में टेढ़ा फेरा अथई पर वॾी कम जी शइ अथव साईं। तव्हांजे वॾे भाउ करामत जा ख़ासि माण्हू आहे साईं। अॼु वटि तव्हां वटि आया। मां आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर गुटको। मुजन साईं मां हिन हवेलीअ जी सफ़ाई कंदसि, तव्हांजी ख़िदमत कंदसि। जे मानीअ टुकड़ो पेट जे लाइ मिली वेंदो, इज़तड़ी मिलंदी त दुआऊं पई कंदसि। असांजा जेके वॾा नवाब हा, चोटी जा नवाब हा, पर असांजी फिटलाई असां ग़रीब ॿई पिनंदा था वठूं। पिनण सां इहो मसलो थो थिए, जेको थो चवे बा माफ़ कर, ख़ैरात थो घुरां अबा माफ़ कर। कलामड़ो ॿुधो त बि चवंदा माफ़ कर, मूंखे कम सां रखो। था बुहारी अहिड़ो कमु कंदो आहियां जो हुतां जूं देगड़ियूं होॾे पयूं हूंदियूं, होॾां जो लूणु होॾे पियो, मिर्च वरी हेॾे गाॾी में पिया हूंदव। तव्हां रुॻो शहर वञो, पोयां का शइ न लभंदी। इहे भोगड़ा थो कयां, कमु सुरीलो कंदो आहियां। पर मां तव्हां ते एतबार छो कयां? मुजन साईं हिननि ॿिन्ही जी ज़मानत आऊं थो ॾियां। ॿई वफ़ादार माण्हू अथई। अॼु त बाबा असांजा आज़माइल आहिनि। त पोइ ठीकु आहे न पोइ कमदार, हिननि ॿिन्ही खे कम सां लॻाए छॾ। मुजन साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। पर हाणे अला करे हे बि ॿई ॼणा मुंहिंजो थोरो मन मञीनि। माई बसरा तूं हली हवेली जो कमकार कर। हाज़ुर साईं हाज़ुर। ईअं थी पई हवेली बुहारे ॾियां जो न कबु रहंदो न पन। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था। मुर्शिद मुंहिंजो हाणे हिकिड़ो कलामड़ो थी वञे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पचियो पियो आहे।